पेट्रोलियम डिवीज़न वफ़ाक़ी काबीना जो मंज़ूर कयल फ्रेमवर्क सुई सदरन ऐं सुई नाज़रन ॾांहुं उमाणे छॾियो, जंहिं में मुल्की गैस ते कनेक्शन लॻाइण जे लाइ मुस्तक़िल तौर ते पाबंदी लॻाई वई आहे ऐं पहिरियां खां वसूल कयल 30 लख दरख़्वास्तुनि खे मुलतवी करण जी हिदायत कई वई आहे। पेट्रोलियम डिवीज़न वफ़ाक़ी काबीना जो मंज़ूर कयल फ्रेमवर्क सुई सदरन ऐं सुई नाज़रन ॾांहुं उमाणे छॾियो। मुल्की गैस ते कनेक्शन लॻाइण जे लाइ मुस्तक़िल तौर ते पाबंदी लॻाई वई आहे। सुई सदरन ऐं नाज़रन खे पहिरियां खां वसूल थियल 30 लख दरख़्वास्तुनि खे मुलतवी करण जी हिदायत कई वई आहे। दरामदी गैस ते गैस कनेक्शन जे लाइ फ्रेमवर्क 9 शर्तनि ते ॿधल आहे। सुई सदरन ऐं नाज़रन हिकु साल में 50% सार्फ़िन खे अर्जेंट फीस सां गैस कनेक्शन फ़राहम करे सघंदी। अर्जेंट फीस अदा कंदड़ सार्फ़िन खे 3 महीननि में दरामदी गैस ते नओं कनेक्शन फ़राहम कयो वेंदो। हिकु साल काटा रहंदड़ घरेलू गैस कनेक्शन जे सार्फ़िन खे दरामद गैस जो कनेक्शन मिलंदो। दरामदी गैस कनेक्शन जो टैरिफ मुल्की गैस जे मुक़ाबले में 70% वधीक हूंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त मुल्की गैस कनेक्शन ते मुस्तक़िल पाबंदी लागू करे वसूल थियल 30 लख दरख़्वास्तूं मुलतवी करण जी हिदायत कई वई आहे।